नाज़रीन, हालानी वेझो लाखा रोड वारे इलाइक़े में मरी ऐं ख़ासकेली बिरादरी जे ॿिनि धुरनि में ज़मीन जे तकरार तां झेड़े में नौशरो फ़िरोज़ में अदालती हाज़िरीअ ते वियल ॿिनि नौजवाननि खे हथियारबंदनि क़त्ल करे छॾियो। मारिजी वियल ज़ाकिर ख़ासकेली ऐं हमीद ख़ासकेली जे वारसनि क़ौमी शाहराह ते ॿिन्ही ॼणनि जा लाश रखी एहतजाजी धरणो हयो। उन मौक़े ते एहतजाज कंदड़नि आवाज़ न्यूज़ जे रिपोर्टर शफ़ीक़ कुरैशी सां ॻाल्हाईंदे मुतालबो कयो त क़ातिलनि खे गिरफ़्तार कयो वञे। 4 माण्हू पहिरियां असां क़त्ल कया बेगुनाह मज़दूर कराची खां मोटे अचनि पिया मज़दूरी कंदे हिते जेको हालानी में बेदर्दी सां उन्हनि खां क़त्ल थी विया उन जे अलावा असांखे को इंसाफ़ न मिलियो। ए सरियाम हुकूमत वठनि था, केरु हुननि खे चवण वारो कोन्हे को, एसपी कुझु करे कुझु कोन्हे थो। हेतिरा माण्हू 4 गाॾियूं 125 ते आया आहिनि हथियारनि सां, ॾिठो ई कोन, कंहिं न ॾिठो, सरियाम हथियारनि सां आया आहिनि जेके असां हमरा क़त्ल कया आहिनि। पुलिस इंतज़ामिया आहे उनजी सफ़ा तमामु वॾी न हली आहे ऐं असां बार बार उन्हनि खे चवंदा बि रहिया आहियूं त बाबा ही खुली दहशतगर्दी थिए वेठी। हाणे असांजा जेके ॿ क़त्ल थिया आहिनि उन खां पोइ तव्हां को तारीख़ त वठो न, का तारीख़ न आहे वरितो, को हुननि रिढ बकरी बि उन्हनि जी न आहे ॿधी। हाणे ज़ाहिर आहे उन खां जेकॾहिं का एक्शन न खणंदा त उन खां पोइ हुननि जो वरी इहो ॿीहर अची असांजा ख़ासि करे 2 क़त्ल करे विया आहिनि। असांजो मुतालबो इहो आहे त जेके FIR में माण्हू हुननि जे नाले में आहिनि उहे माण्हू गिरफ़्तार करे पेश कनि, असांजे साम्हूं जेके हक़ी आहिनि असां धड़ो ख़तमु कंदासीं। गुनाह न हक़ आहे, असांजा 2 माण्हू टियों ॾींहुं चौथो मारिया आहिनि, उन्हनि जो हक़ न आहे। हींअर असांजा 2 माण्हू वरी हुते मारिया अथनि, 4 माण्हू धकी न सघंदा। ज़ुल्म छो आहे ख़ासि केलनि सां? असां ग़रीबनि जी केरु ॿुधे कोन थो, हर को ॾटो ॾे थो, शाम सभु कुझु कंदासीं, कुझु कोन थो थिए। अच्छा हिन वक़्तु केरु बि कोन आयो आहे। पाड़े जो सूबेदार हालानी जो को माण्हू न ॿधो आहे, जेके ॿधा अथई उहे बि छॾे ॾिना अथई। छो छॾिया अथई? असांजो हक़ छे।